जी नाज़रीन, अॼु जिथे पूरे मुल्क में जनरल इलेक्शन थी रही आहे त उते जेके आहिनि सिंधड़ी तालुके में बि जेके आहिनि से हिन वक़्तु जीअं इलेक्शन जो पोलिंग स्टेशन जो टाइम शुरू थी वियो आहे त हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गवर्नमेंट हाई स्कूल फुलहजूं जी पोलिंग स्टेशन ते, जिते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेके आहिनि से वोटरनि जो अचण जो सिलसिलो तमामु घटि आहे। एकड़ बिकड़ जेके आहिनि से वोटर अची रहिया आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे सो जिते पूरी मीरपुर ख़ासि ज़िले में जेके आहिनि से ॿिनि सूबाई ॿिनि क़ौमी 4 सूबाई हल्कनि ते जेको आहे सो अॼु पोलिंग थी रही आहे। त उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मजमूई तौरु जेके आहिनि से 8,64,300 जेके वोटर अॼु पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा, जिन में जेके मर्द वोटर आहिनि उन्हनि जो तइदाद आहे 4,61,602 ऐं औरत वोटरनि जो तइदाद आहे 4,37,097। तव्हांखे मजमूई तौरु ॿुधाईंदा हलूं त इहे जेके आहिनि से टोटल 656 पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि हिननि हल्कनि में ठाहियूं वयूं आहिनि, जिन में जेके आहिनि से मर्दनि जे लाइ 178 ऐं औरतुनि जे लाइ पिणु 178 जेके आहिनि पोलिंगूं ठाहियूं वयूं आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 300 जेके कंबाइन पोलिंगूं ठाहियूं वयूं आहिनि। ऐं उन हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त 1102 जेके आहिनि से बोथ मर्दनि जा वोट ठाहिया विया आहिनि ऐं औरतुनि जा 1035 वोट ठाहिया विया आहिनि, जॾहिं त टोटल 2137 जेके आहिनि से हिन पोलिंग स्टेशन में वोट ठाहिया विया आहिनि, जिते जेके आहिनि से वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। तव्हांखे हिन वक़्तु ॾेखारियूं पिया त जेके वोटर आहिनि उहे तमामु घटि आहिनि। जेको आहे सो सुबुह वारो टाइम आहे, हिन वक़्तु पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जेको आहे सो हिननि हल्कनि में जेको मीरपुर ख़ासि जा जेके हिकु क़ौमी असेंबली जो जेको हल्को आहे, उन में जेको आहे सो NA ते पीपुल्स पार्टी तरफ़ां पीर आफ्ताब शाह ऐं आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह जो पाण में मुक़ाबलो थी रहियो आहे। जॾहिं त सूबाई हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त पीपुल्स पार्टी तरफ़ां सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ऐं आज़ाद उम्मीदवार सैयद शुजा शाह में मुक़ाबलो थी रहियो आहे। तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायूं त हिन वक़्तु जेको आहे वोटरनि जी आमद जो सिलसिलो तमामु घटि आहे। जी।